शांति है दीदी मुझे तारीख 24/6/2024 जे मम्मा जा महावाक्य हैं मधुर महावाक्य जगदम्बा माला पवित्रता रूपी गुण के धारण करे डायरेक्टर जी डायरेक्शन ते हलंदा रहो त देवता ए किंगडम में अची वेंदा। ओम शांति। हिन दुनिया के नाटक भी चइबो आहे, ड्रामा चओ, नाटक चओ, खेल चओ, ॻाल्हि हिकु ई आहे। ड्रामो, नाटक, खेल। नाटक जो हूंदो आहे उहो हिकु कहानी हूंदी आहे, उन में ॾाढा बाइप्लॉट्स पिक्चर में ॾेखारींदा आहिनि, लेकिन स्टोरी हिकु ई हूंदी आहे। इन तरह सां इहे बेहद वर्ल्ड जो ड्रामो इनखे नाटक बि चइबो आहे, जंहिंमें असां सभु एक्टर्स आहियूं। हाणे असां एक्टर्स आहियूं त एक्टर्स खे नाटक जो पूरो पतो हुजणो खपे कि कंहिं स्टोरी ते इहो शुरू थींदो आहे, असांजो इहो पार्ट किथां खां शुरू थियो आहे, केसि ताईं पूरो थींदो आहे। पोइ उन में समय प्रति समय कंहिं एक्टर्स जो कहिड़ो पार्ट हूंदो आहे, उनखे उनजो डायरेक्टर क्रिएटर केरु आहे, इन नाटक में हीरो हीरोइन पार्ट कंहिंजो आहे, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जो नॉलेज हुजणो खपे। ख़ाली नाटक चइण सां त कमु न थींदो न, लेकिन असांखे पतो हुजणो खपे इन जो डायरेक्टर क्रिएटर केरु आहे, इन नाटक जा मुख्य हीरो हीरोइन केरु आहिनि, कंहिं एक्टर्स जो कीअं पार्ट हूंदो आहे, कहिड़े समय हूंदो आहे, कहिड़े समय शुरू थियो, कहिड़े समय पूरो थींदो। नाटक आहे त नाटक सां असां सभु एक्टर्स आहियूं। असां कोई ड्रामा जो एक्टर आहियूं। अगरि कोई ड्रामा जो एक्टर आहे त असां हुननि सां पुछंदासीं कि हिन जी छा स्टोरी आहे। अगरि कोई ॿियो ड्रामा जो एक्टर हूंदो आहे त असां हुननि सां पुछंदासीं हिन जी छा स्टोरी आहे, इहे किथां खां शुरू थियो, किथे पूरो थींदो। अगरि उहे चवनि असांखे मालूम न आहे त इन्हनि खे छा चईंदा इन्हनि खे एतिरो बि पतो न आहे, चईंदा आहिनि मां एक्टर आहियां। एक्टर खे त सभु ॻाल्हियुनि जी जानकारी हुजणी खपे न। नाटक शुरू आहे त हुनजो अंत बि ज़रूरु थींदो। ईअं न शुरू थियो त हलंदो ई हलंदो। त इन्हनि सभिनि चीज़ुनि खे सम्झण जो आहे। इन बेहद जी नाटक जो रचयिता आहे उहो ॼाणंदो आहे कि कंहिं तरह सां इन नाटक जी शुरूआति थी, इन में मुख्य एक्टर्स केरु आहिनि, ऐं सभी एक्टर्स में हीरो हीरोइन जो पार्ट कंहिंजो आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप बि सभु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे सभु नॉलेज जो रोज़ु क्लास में ईंदा आहिनि ऐं ॿुधंदा आहिनि, सम्झंदा आहिनि। उन्हनि खे मालूम आहे कि हिन जो पहिरों डायरेक्टर ऐं क्रिएटर केरु आहे। इहे सभु नॉलेज जो क्लास में ईंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, उहे सम्झंदा आहिनि कि उन्हनि खे मालूम आहे कि पहिरों डायरेक्टर क्रिएटर केरु आहे। क्रिएटर चईंदासीं सुप्रीम सोल खे, परमात्मा खे, लेकिन उहो बि एक्टर आहे। उनजी एक्टिंग कहिड़ी आहे, डायरेक्टर बणिजी एक्टिंग आहे। उहो हिकु ई बार अची करे एक्टर ठहींदो आहे। हाणे डायरेक्टर ठही करे एक्ट करे थो न। उहे चईंदा आहिनि कि हिन नाटक जी शुरूआति मां कंदो आहे कीअं, जो प्यूरिफाइड सत्युगी वर्ल्ड आहे, जंहिंखे नई दुनिया चईंदा आहियूं, उहा न्यू वर्ल्ड में क्रिएट कंदो आहे। जो प्यूरिफाइड सत्युगी दुनिया आहे, जंहिंखे नई दुनिया चईंदा आहियूं, उहो न्यू वर्ल्ड में क्रिएट कंदो आहे। हाणे तव्हां सभु जो बि पवित्रता खे धारण करे करे डायरेक्टर जे डायरेक्शन ते हलंदा आहियो, उहे हाणे सभी एक्टर्स हाणे प्यूरिफाइड ठहनि था। बाबा चवनि था, मम्मा चवनि था कि जेका शिव बाबा आहे उहे हिन नाटक जी शुरूआति में उहे चईंदा आहिनि, शिव बाबा मम्मा चवनि था, शिव बाबा चईंदा आहिनि मां हिन नाटक जी शुरूआति कंदो आहे कीअं, जो प्यूरिफाइड सत्य की दुनिया आहे, जंहिंखे नई दुनिया चइबो आहे, उहो न्यू वर्ल्ड में क्रिएट कंदो आहे। हाणे तव्हां सभु जो पवित्रता खे धारण करे डायरेक्टर जे डायरेक्शन ते हलो था, उहे सभी एक्टर्स हाणे प्यूरिफाइड थियनि था। सो पहिरियों हिकु ब्रह्मा बाबा
बाप ही सम्झाईंदा आहिनि कि हाणे पवित्र थियल बि मनुष्य ॿिए जन्म में देवता जी किंगडम में ईंदा। उहो किंगडम 2 युग सूर्यवंशी चंद्रवंशी रूप में हलंदी। पोइ उहो सूर्यवंशी चंद्रवंशी एक्टर्स जो पार्ट जॾहिं पूरो थींदो आहे तॾहिं पोइ थोरो हेठि किरंदा आहिनि अथवा वाम मार्ग में ईंदा आहिनि। पोइ थोरो ॿिए धर्मनि जो टर्न ईंदो आहे। इब्राहिम बौद्धी पोइ क्रिश्चन इहे सभु धर्म स्थापक नंबरवार अची करे पंहिंजो पाठ पाठ स्थापना कंदा। त ॾिसो नाटक जी स्टोरी किथां खां शुरू थी किथे पूरी थी, हुन जे विच में इहे ॿिया बाई प्लॉट्स कीअं हलंदा आहिनि, इहे सभई वृत्तांत वेही करे बाबा सम्झाईंदा आहिनि। हाणे इहे नाटक पूरो थियणो आहे, उहो नाटक 2-3 घंटा में पूरा थींदा आहिनि। हिनखे 5000 वर्ष लॻंदो आहे, बाक़ी हुन में थोरो वर्ष आहे बसि। हाणे हुनजी तयारी आहे। हाणे इहे नाटक पूरो थी करे पोइ रिपीट थींदो आहे त इहे सॼो वृत्तांत बुद्धि में हुजिणो खपे। इनखे ज्ञान चइबो आहे। हाणे ॾिसो बाप अची करे चईंदा आहिनि नयो भारत नई दुनिया ठहे थी। भारत जॾहिं नयो हुयो त एतिरी वॾी आयु एॾी वॾी दुनिया न हुई। भारत जॾहिं नयो हुयो त एॾी वॾी दुनिया न हुई। अॼु पुराणो भारत आहे त दुनिया बि पुराणी थी आहे। बाप अची करे भारत जो अविनाशी खंड आहे प्राचीन पंहिंजो बाप अची करे भारत जो अविनाशी खंड आहे प्राचीन पंहिंजो देश आहे। हाणे देश चईंदा आहियूं छोजी ॿिए देशनि में इहे हिकु टुकड़ो थी वियो आहे न, परंतु वास्तव में सॼी वर्ल्ड सॼी पृथ्वी ते हिकु भारत जो राज्य हुयो। सो मम्मा चवंदा भारत जॾहिं नयो हुयो त एतिरी वॾी दुनिया न हुई। नई दुनिया ठाहिनि था। अॼु पुराणो भारत आहे त पुराणी दुनिया बि पुराणी आहे। त पहिरों दुनिया ई भारत ई चईंदा भारत बाप अची करे भारत जो अविनाशी खंड आहे प्राचीन पंहिंजो देश आहे। हाणे देश चईंदासीं छोकी ॿिया देशनि में इहा बि हिकु टुकड़ो थी वियो आहे न। त बाप मम्मा चवनि था कि वास्तव में सॼी वर्ल्ड पृथ्वी ते हिकु भारत जो ई राज्य हुयो जंहिंखे चईंदा आहियूं प्राचीन भारत। उन समय भारत घायल हो न सोने जी चिड़िया। सॼी पृथ्वी ते केवल भारत जो ई कंट्रोल हुयो, हिकु ई राज्य हुयो, हिकु ई धर्म हुयो। हुन टाइम पूरो सुख हुयो। हाणे चईंदा आहियूं हिन करे बाप चईंदा आहिनि हाणे किथे आहे, हाणे त कोई सुख न आहे। हिन करे बाप चईंदा आहिनि इनखे डिस्ट्रक्शन करे करे पोइ हिकु राज्य हिकु धर्म प्राचीन उहो ई नयो भारत नई दुनिया ठाहियां। सम्झा? हुन दुनिया में कोई दुख रोग न हूंदो, कॾहिं कोई अकाले मृत्यु बि न थी। त हाणे भॻवानु बाबा अची करे असांजे लाइ अहिड़ी दुनिया ठाहे थो जंहिंमें कोई दुख रोग न हूंदो, अकाले मृत्यु न थींदी। त अहिड़ी लाइफ पाइण लाइ पुरुषारत करो। मुफ़्त में थोरी मिलंदो, कुझु त महिनत करणी पवंदी न। बीज बोईंदव त पाईंदव, बोईंदव न त पाईंदव कीअं। त इहे कर्म क्षेत्र आहे। इन क्षेत्र में इन क्षेत्र में कर्मनि सां बोइणो आहे। जो कर्म असां बोईंदासीं उहो ओड़ो ई असां फल पाईंदासीं। मम्मा चवंदा जो कर्म मतिलबु जहिड़ो कर्म असां कंदासीं ओड़ो ई फल पाईंदासीं। बाप कर्मनि जो बीज बोइण जो सिखलाइनि था न। जीअं खेती करणु सिखलाईंदा आहिनि कीअं बीज विझो, कीअं हुनजी संभाल करो, हुनजी बि ट्रेनिंग ॾींदा आहिनि। त बाप अची करे असांखे जो कर्मनि जी खेती जे लाइ कर्मनि खे कीअं बोयूं हुनजी ट्रेनिंग ॾियनि था कि पंहिंजे कर्मनि खे ऊच ठाहियूं। सुठा बीज विझो त फल बि सुठो मिलंदो। जॾहिं कर्म सुठो हूंदो त जो बोईंदा हुनजो फल सुठो मिलंदो। अगरि कर्म रूपी बीज में ताक़त न आहे, कर्म बुरा बोईंदव त फल छा मिलंदो। ये जो खायो था
मां उच क्वालिटी जो ठाहींदो आहे। जीअं बीज बि उन क्वालिटी जो हूंदो त हुन क्वालिटी खे बोईंदासीं त हुनजो फल बि सुठो निकिरंदो। हुननि अगरि बीज गुड क्वालिटी जो हूंदो न त हुनखे बोईंदासीं त हुन मां फल बि सुठी क्वालिटी जो निकिरंदो। जीअं मम्मा चवनि था अगरि बीज सुठी क्वालिटी जो न हूंदो त पोइ क्वालिटी जो फल बि असांखे न मिलंदो। त असांजा कर्म बि सुठा क्वालिटी जा खपनि था। हाणे बाप असांजी कर्म रूपी बीज खे सुठी क्वालिटी जो ठाहिनि था त उहा श्रेष्ठ क्वालिटी जो बीज अगरि बोईंदासीं त श्रेष्ठ फल असांखे मिलंदो। त पंहिंजे कर्मनि जो सीड आहे उहो सुठो ठाहियो, उहो सुठो बोयो सिखो, उहो सुठो बोइणु सिखो। त इहे सभी चीज़ुनि खे सम्झी करे हाणे पंहिंजो पुरुषार्थ करो। अच्छा, सभी 2 मिंट साइलेंस थी वञो। मम्मा पोइ 2 मिंट सभिनि खे साइलेंस कराए छॾी। साइलेंस जो मतिलबु आई एम सोल, फर्स्ट साइलेंस, पोइ टॉकी में ईंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि पोइ हलो साइलेंस वर्ड त साइलेंस शांति पंहिंजो स्वधर्म। ईअं जीअं मां आत्मा परम धाम खां आयमि हिन सृष्टि ते, हिन प्रकृति जे विच में, हिन शरीर जे मुख सां ॻाल्हायो, पोइ वरी वापसि परम धाम में। जीअं गाॾी खे पंहिंजे स्टैंड ते टिकाए छॾंदा आहिनि, ईअं असांजी आत्मा मथे टिकी हुन साइलेंस में हलण जे लाइ चईंदा आहिनि। उहा दुनिया में हाणे बाप चईंदा आहिनि पोइ हलो साइलेंस वर्ड, जो साइलेंस शांति पंहिंजो स्वधर्म आहे। हुन साइलेंस में हलण जे लाइ चईंदा आहिनि हिन देह जो, देह सहित देह जे सभी संबंधी हाणे अटैचमेंट छॾो। हिन देह ऐं देह सहित देह जे सभी संबंधियुनि जी हाणे अटैचमेंट छॾो। हुन में डिटैच थी वञो, हुन सां डिटैच थी वञो। मम्मा चवनि था सन ऑफ सुप्रीम सोल। हाणे मूंखे यादि करो मुंहिंजे धाम में पहुची। मम्मा चवनि था कि हिन देह ऐं देह जी देह से देह जी सभु संबंधियुनि जी हाणे अटैचमेंट खे छॾो, हुन सां डिटैच थी वञो। सन ऑफ सुप्रीम सोल। हाणे मूंखे यादि करो मुंहिंजे धाम में अची वञो। हाणे कोई में बि अटैचमेंट न हुजे त हाणे हलण जो ध्यानु रखो। हाणे अचण जो न ख़्यालु करो। त हाणे असांखे मथे वञिणो आहे, त हाणे हलण जो ध्यानु रखो, अचण जो ध्यानु न रखो। मतिलबु असांखे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। घड़ी घड़ी हेठि वाचा में, बंधननि में, संबंधनि में न अचो। कर्म कयो, वापसि साइलेंस। वरी हेठि सृष्टि ते आयासीं, वरी कर्म करो, वरी साइलेंस। मतिलबु कर्म कंदे हुए हाणे ख़ुदि खे परमधाम निवासी ऐं मां बाबा जी संतान कर्म थी करां। ज़्यादा असांखे वाचा में अचिणो ई न। कर्म साइलेंस मतिलबु ईअं न की असां वेही रहूं सॼो ॾींहुं न। पोइ बाबा सां गॾु वेही करे जो कर्म करो था उहो करो। बाक़ी वाचा आदि हिननि सभिनि ॻाल्हियुनि में न फसो। हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ी आहे, हीअं छो थो करे, हिन जे लाइ हीअं करिणो आहे। त बाबा चवनि था, मम्मा चवनि था अंत मथे सो गति आहे न। हाणे कोई में बि अटैचमेंट न आहे। हाणे त शरीर जी बि अटैचमेंट छॾो। शरीर खे बि सनानु आदि करायो, बसि वापसि तयारु आदि कयो, वापसि परमधाम में। मतिलबु हेठि कर्म त करिणो आहे, लेकिन बार बार थींदो आहे न साड़ी ईअं, कपिड़ो ईअं, मेकअप आदि उहा हिन में न वञिणो। सामान आदि बि हा भई हिकु बार राशन कयो, सेट कयो पंहिंजे सामान खे, बसि उहो कर्म कंदा वञो। पोइ ज़्यादा बुद्धि न लॻाइणी। मम्मा चवनि था कि सम्झो हाणे पंहिंजे शरीर सां बि अटैचमेंट न हुजणो।
अहिड़ी पंहिंजी धारणा ठाहिण जी आहे। अच्छा, हाणे वियो साइलेंस में, हलंदे फिरंदे बि साइलेंस, ॻाल्हाईंदे बि साइलेंस, त मन हिकदमि शांति। घंटे जी ॻाल्हि 2 मिंट में पूरी करो, इशारे सां करो। ॻाल्हाईंदे कीअं साइलेंस रहंदा मालूम आहे? ॻाल्हाईंदे समय असांजो बुद्धि योग पंहिंजी हुन आई एम सोल, फर्स्ट प्योर सोल अथवा साइलेंट सोल इहे यादि रखो। ॻाल्हाईंदे हुए बि छा कीअं यादि रखिणो आहे? आई एम सोल, फर्स्ट प्योर सोल अथवा साइलेंट सोल इहे यादि रखिणो आहे। ॻाल्हाईंदे समय असां में इहा नॉलेज हुजणी खपे कि आई एम सोल हिन ऑर्गन सां मां ॻाल्हायां। हिनखे चइबो आहे ॻाल्हाईंदे समय बि साइलेंस। त इहा पंहिंजी प्रैक्टिस हुजणी खपे। जीअं असां हिन जो आधार वठी करे ॻाल्हाईंदा आहियूं, हलो हाणे अखियुनि जो आधार वठूं था, ॾिसूं था, जंहिंजी ज़रूरत आहे हुन जो आधार वठी करे कमु करूं, वापसि पंहिंजो बुद्धि योग परम धाम बाबो इहा आधार वठी करे कर्म कंदव त ॾाढी ख़ुशी थींदी, पोइ बुरो कम बि न थींदो। अच्छा, अहिड़े बाप दादा ऐं मां जा मिठी सुठा, ॾाढा सुठा, सदा साइलेंस जी अनुभूति करण वारा ॿारनि प्रति बाप दादा ऐं मम्मा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। असांजी बि मिठी शिव बाबा, मिठी ब्रह्मा बाबा, मिठी मम्मा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, संदेशी जे तन द्वारा आलमाइटी पिता जा उच्चार्य महावाक्य मातेश्वरी जी जे प्रति, हे शिरोमणि राधे बेटी, तव्हां निश ॾींहुं मुंहिंजे सम दिव्य कार्य में तत्पर आहियो, अर्थात वैष्णव शुद्ध स्वरूप आहियो, शुद्ध सेवा कंदा आहियो, इन करे साक्षात मुंहिंजो स्वरूप आहे। जो ॿार पंहिंजे पिता जे फुट स्टैप न वठंदा आहिनि, उन्हनि सां मां बिल्कुलु दूर आहियां। छोकी ॿार त हू पिता जे समान अवश्य खपे न। इहे क़ाइदा हाणे स्थापना थींदा आहिनि जो सत्य त्रेता ताईं हलंदा आहिनि। हुते जीअं बाप ओड़ो बेटा थी, परंतु द्वापर कलयुग में जहिड़ो बाप ओड़ो बेटो न थी। हाणे ॿार खे बाप समान ठहिण जो परिश्रम करणो पवंदो। हिन कलयुगी दुनिया में बाप समान ठहिण जो परिश्रम करणो पवंदो। मगर हुते त नेचुरल अहिड़ो क़ाइदो ठही वेंदो जहिड़ो बाप ओड़ो बेटो, जो अनादि क़ाइदो आहे। हिन संगम युग ते ईश्वर प्रताप प्रत्यक्ष थी करे स्थापना कंदा आहिनि। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि बाप समान सभी आत्मायूं बाबा जा बेटा आहियूं न, त बाबा निमित मम्मा जे लाइ चवनि था, लेकिन असां सभु सम्झूं कि बाबा असांखे था चवनि कि असांखे बि बाप समान ठहिणो, वैष्णव शुद्ध स्वरूप, शुद्ध सेवा करणो आहे, साक्षात बाप जो स्वरूप ठहिणो, मास्टर गॉड ठहिणो। ॿियो आहे मधुर माली जी मधुर मीठी दिव्य पुरुषार्थी बेटी, मधुर माली जी मधुर मीठी दिव्य पुरुषार्थी बेटी। हाणे मूंखे ॾाढो रमणीक स्वीटनेस ठहिणो आहे, हाणे तोखे ॾाढो रमणीक स्वीटनेस ठहिणो आहे ऐं सर्व खे ठाहिणो बि आहे। हाणे वर्ल्ड सॉर्वेंटी जी चाबी सेकेंड में प्राप्त करणो कराइणो आहे, तव्हांजे हथ में आहे। वर्ल्ड सॉर्वेंटी जी चाबी सेकेंड में प्राप्त करणो कराइण तव्हांजे हथ में आहे। ॾिसो, ऑलमाइटी जो हर हिकु जीव प्राणी जो मालिक आहे। उहा जॾहिं प्रैक्टिकल में हिन कर्म क्षेत्र ते आया आहिनि, तॾहिं सॼी सृष्टि हैप्पी हाउस ठही वई। सो बाबा जी भाषा कहिड़ी सुठी आहे, तॾहिं सॼी सृष्टि हैप्पी हाउस ठही वई। इन समय उहे ई जीव प्राणियुनि जो मालिक अव्यक्त रीति सां सृष्टि खे हलाए थो, लेकिन जॾहिं उहो प्रत्यक्ष रूप में देहदारी ठही मालिकपन सां कर्म क्षेत्र में ईंदा
तॾहिं सत्य त्रेता जे समय सभी जीव प्राणी सुखी ठही वेंदा त बाबा चवनि था कि हाणे जीव प्राणियुनि जो मालिक अव्यक्त रीति सां सृष्टि खे हलाए थो। पहिरियों त बाबा भक्ति मार्ग में असांखे हलाईंदा हुया न, लेकिन हाणे जॾहिं प्रत्यक्ष रूप में देहदारी ठही मालिक पन सां कर्म क्षेत्र में ईंदा आहिनि, तॾहिं सत्य त्रेता जे समय सभी जीव प्राणी सुखी ठही वेंदा आहिनि। हुते सच जी दरबार खुली रहंदी आहे। जे ईश्वरीय सुख प्राप्ति करण जो अर्थ बाबा चवनि था कि सत्युग में हुते सच जी दरबार खुली रहंदी आहे। जे ईश्वरीय सुख प्राप्त करण जो अर्थ पुरुषार्थ कयो, उन्हनि खे हुते सदा जे लाइ सुख प्राप्त थी वेंदो आहे। जे ईश्वर सुख प्राप्त करण लाइ हाणे जेका ॿार पुरुषार्थ था करनि, उन्हनि खे उते सुख प्राप्त थी वेंदो आहे। हिन समय सभी जीव प्राणियुनि जो सुख जो दान न मिलंदो। पुरुषार्थ जी प्रालब्ध खे खेचंदा आहिनि। बाबा सभिनि खे सुख जो दान न ॾींदा आहिनि। बाबा जो परिचय सभिनि खे मिली वेंदो आहे। पोइ जेकी आत्मायूं बाबा खे पहचानंदियूं आहिनि, जेतिरो यादि कंदियूं आहिनि, जेतिरो पुरुषार्थ कंदियूं आहिनि, ओतिरो उन्हनि खे सुख जी प्रालब्ध मिलंदी आहे। पुरुषार्थ ई प्रालब्ध खे खेचंदो। जे ईश्वर सां योग आहे जंहिंजो, उन्हनि खे ईश्वर द्वारा संपूर्ण सुख जो दान मिले। ॾिसो केतिरी आत्मायूं आहिनि जो बाबा खे विधि पूर्वक श्रेष्ठ पुरुषार्थ करे पाण खे बाप द्वारा सुख जो वरसो वठनि। बाक़ी सभिनि खे त अंत में सभु दोई करे जो बि ॾियणो हूंदो ॾींदा, लेकिन हाणे जो आत्मायूं पंहिंजे पुरुषार्थ सां पवित्रता सुख शांति जो वरसो वठनि थियूं, उहा ई सत्युग जो सुख ॾिसी सघे ऊच पद द्वारा। इहे सुख त सभिनि खे हूंदो, लेकिन किथे लक्ष्मी नारायण महाराजा महारानी, किथे दास दासियुनि खे फ़र्क़ु त पइजी वेंदो। त जंहिंजो ईश्वर सां गॾु योग आहे, उन्हनि खे ईश्वर द्वारा सुख जो दान मिलंदो। ईश्वर द्वारा सुख जो दान मिलंदो। त बाबा चवनि था कि हाणे मूंसां योग लॻायो ऐं पूरो सुख जो वरसो, पवित्रता सुख ऐं शांति जो वरसो वठी वठो। टियों बाबा मम्मा जे लाइ चवनि था, ओ तव्हां उहे ई शक्ति आहियो जो पंहिंजी ईश्वरीय ताक़त जो रंग दिखलाए हिन आसरी दुनिया जो विनाश करे दैवी दुनिया जी स्थापना कंदा आहियो। और पुठियां सभु शक्तियुनि जी महिमा लिखी थी। हाणे उहा ताक़त तव्हां में भरिजे थी। बाबा मम्मा खे चवनि था, तव्हां सदा पंहिंजे ईश्वरीय बल ऐं रुहाब जे मर्तबे में रहो त सदा अपार खुशी रही। सदा पंहिंजी ईश्वरीय बोल ऐं रुहाब जे मर्तबे में रहो त सदा तव्हांखे खुशी रही। त बाबा मम्मा खे चवनि था कि नित्य हर्षित मुख रहंदासीं, कॾहिं जॾहिं ईश्वरीय बल ऐं रुहाब जे मर्तबे में रहंदासीं, त हीअं तॾहिं असां सदा हर्षित रहंदासीं। तव्हांखे नशो हुजिणो खपे कि मां कंहिंजो आहे। असांजो केतिरो सौभाग्य आहे, केतिरो वॾो पद आहे न असांखे। हाणे तव्हां पहिरियों सेल्फ खे स्वराज प्राप्त कंदा आहियो, पोइ सतयुग में युवराज ठहींदा आहियो। त केतिरो नशो खपे। इन पंहिंजे भाग्य खे ॾिसी बाबा चवंदा आहिनि कि इन पंहिंजे भाग्य खे ॾिसी लख मम्मा चवनि था कि त केतिरो नशो हुजिणो खपे कि असां सतयुग जा युवराज ठहींदासीं। बाबा मम्मा जे लाइ चवनि था
त केतिरो नशो खपे। हिन पंहिंजे भाग्य खे ॾिसी ख़ुशी में रहो, पंहिंजे लक खे ॾिसी उन सां केतिरी लॉटरी मिलंदी आहे। ओ केतिरो श्रेष्ठ मुंहिंजो लक आहे, जे लक सां वैकुंठ जी लॉटरी मिली वेंदी आहे। सम्झो, लकीएस्ट दैवी फूल बची। चौथो आहे हिन सुहावने संगम समय ते स्वयं निराकार परमात्मा साकार में अची करे ये ईश्वरी फैक्ट्री खोली अथई। जाता का कोई भी मनुष्य पंहिंजो विनाशी कूपन ॾेई करे अविनाशी ज्ञान रतन वठी सघंदा आहिनि। ये अविनाशी ज्ञान रतन जी ख़रीदारी अति सूक्ष्म आहे, जंहिंखे बुद्धि सां ख़रीद करणो। ये कोई स्थूल वस्तु न आहे जो इन नैननि सां ॾिसण में अचे, मगर मम्मा चवनि था मगर अति महीन गुप्त त ये अविनाशी ज्ञान रत्न जी ख़रीदारी अति सूक्ष्म आहे, जंहिंखे बुद्धि सां ख़रीदणो आहे। ये कोई स्थूल वस्तु न आहे जो इन नैननि सां ॾिसूं, मगर अति महीन गुप्त छुपी हुई हुजण जे कारण इनखे कोई लूटे बि न सघंदो। अहिड़ो सर्वोत्तम ज्ञान खज़ानो प्राप्त करण सां अति निरसंकल्प सुखदायी अवस्था रही। जेसिताईं कोई यह अविनाशी ज्ञान रतन खरीद न कई, तेसिताईं निश्चित बेफिक्र निरसंकल्प रही न सघंदासीं। जेसिताईं कोई न ज्ञान रतन खरीदे, तेसिताईं निश्चित बेफिक्र निरसंकल्प न थी सघंदासीं। इन करे न अविनाशी ज्ञान रतन जी कमाई करे पंहिंजी बुद्धि रूपी सूक्ष्म तिजोरी में पंहिंजी सूक्ष्म तिजोरी में धारणा करे निश्चिंत रहणो। अगर मम्मा चवनि था अगर असां बेफिक्र रहियासीं त उहो निरसंकल्प बाबा जॾहिं कोई अविनाशी ज्ञान रतन ख़रीद जेसिताईं न कंदो आहे, तेसिताईं निश्चित बेफिक्र निरसंकल्प न रही सघंदो। त बाबा त असांजी बुद्धि में सभु ज्ञान, जीअं असां बाबा चयो, बाबा सभु ज्ञान असांजी बुद्धि में गुण शक्तियूं भरे छॾींदा आहिनि। हर ॿार खे जीअं ई आत्मा चईंदे न मुंहिंजा बाबा, त हुन में भरे छॾींदा आहिनि। पोइ जो जेतिरो हुनखे यूज़ कंदो आहे उन अनुसार उहो रतन हुनजो थी त जेसिताईं इहा अविनाशी ज्ञान रतन ख़रीद न करे, तेसिताईं निश्चित बेफिक्र निरसंकल्प न रही सघंदा आहियूं। इन करे इन अविनाशी ज्ञान रतन जी कमाई करे पंहिंजी बुद्धि रूपी सूक्ष्म तिजोरी में धारण करे नित निश्चिंत रहणो, नित सदा निश्चिंत रहणो। विनाशी धन में त दुख समायल आहे, अविनाशी ज्ञान धन में त सुख ई सुख। पंजो आहे जीअं सूर्य सागर जे जल खे खींचदो आहे न, पोइ ऊंचे पहाड़नि ते बरसात, वैसे ये भी डायरेक्ट ईश्वर द्वारा वर्षा बरसती है। चईंदा आहिनि न शिव जी जटायुनि सां गंगा निकिरंदो आहे। हाणे इन जे मुख कमल द्वारा ज्ञान अमृत धारा बरसदी आहे मम्मा जी, जंहिंखे ही अविनाशी ईश्वरीय धारा चइबो आहे, जंहिंसां तव्हां भागीरथ पुत्र पावन थिया, अमर थी विया। ये सिताश ठाहिण जी वंडरफुल मंडली आहे। मम्मा खे था चवनि बाबा, हिते जो नर ऐं नारी ईंदा उहा सिताश ठही वेंदा। त ॾिसो मम्मा खे बाबा छा था चवनि कि ये सिताश ठहिण जी वंडरफुल मंडली आहे। ये बाबा जो जेको स्थान यज्ञ आहे, इहा जो बि नर ऐं नारी ईंदो उहो सिताश ठही वेंदो। हिते दुनिया खे बि मंडली चइबो आहे, मंडल अर्थात स्थान। हाणे हीअ मंडली काथे
आकार में अर्थात अहम स्वधर्म असली दुनिया स्वधर्म के पूजना। ये मंडली किते टिकला हिते आत्मा पंहिंजी स्वधर्म ते टिकला ओम अर्थात और बाकी दुनिया था पंहिंजी धर्म के पूजला। स्वधर्म के पूजी प्रकृति के धर्म में टिकी हुई है। ता शक्ति को प्रकृति के पूजी पंहिंजी स्वधर्म में टिको पिया। असांखे छा करिणो आहे, बाबा का ज्ञान रत्न धारण करे वठी करे पोइ ॿियनि खे दान करिणो। मंडली आहे न असांजी, कहिड़ी मंडली आहे, बाबा चई हिते नर ऐं नारी ईंदा त उहो सिरताज ठही हिते पंहिंजी स्वधर्म में टिकाइण जी मंडली आहे। स्वर्ग जो वरसो ॾियण जे लाइ मंडली आहे। तव्हां शक्ति पोइ प्रकृति खे भुलिजी पंहिंजे स्वधर्म में टिको था न। छठो आहे, हिन दुनिया जे सभी मनुष्य निराकार ईश्वर खे यादि कंदा आहिनि, जंहिंसां पंहिंजे भाग्य खे ॾिसी बि न सघंदा आहिनि। हिन दुनिया में सभी मनुष्य निराकार ईश्वर खे यादि कंदा आहिनि, जंहिं पंहिंजे नैननि सां जेके पंहिंजे नैननि सां न ॾिसी सघंदा आहियूं। हुन निराकार में उन्हनि जो एतिरो अति प्यार रहंदो आहे जो चवंदा आहिनि हे ईश्वर पंहिंजे में मूंखे लीन करे ॾियो। दुनिया वारनि जो प्यार त आहे, परंतु कहिड़ो वंडर आहे जो स्वयं ईश्वर जॾहिं साकार में प्रत्यक्ष थींदो आहे तॾहिं हुनखे पहचाने न सघंदा आहिनि। ईश्वर सां ॾाढा प्यारा भॻत अहिड़ा ईअं चवंदा आहिनि, जाते ॾिसां तूं ई तूं। मगर बाबा चवनि था, मम्मा चवनि था कि बाबा इहा मम्मा जे लाइ चवनि था न, त मम्मा खे ॿुधाइनि था त दुनिया वारा त निराकार सां केॾो प्यारु कंदा आहिनि, लेकिन उहा जॾहिं साकार में बाबा ईंदा आहिनि त उहो ॼाणे ई न सघंदा आहिनि। साकार में प्रत्यक्ष थियो तॾहिं उन्हनि खे पहचानंदा ई न आहिनि। ईश्वर जा ॾाढा प्यारा भॻत ईअं चवंदा आहिनि, जाते ॾिसां होॾे तूं ई तूं। भल वो ॾिसंदा बि न आहिनि, परंतु बुद्धि योग सां इहे ई महसूसु कंदा आहिनि कि ईश्वर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, लेकिन सभु जॻह आहे। लेकिन तव्हां अनुभव सां चवंदा आहियो कि स्वयं निराकार ईश्वर प्रैक्टिकल साकार में हिते आया पधारिया आहिनि। हाणे सहज ई तव्हां मूंसां पंहिंजो अची करे मिली सघंदा आहियो, परंतु कई बार मुंहिंजा ॿार भी साकार में प्रभु पिता खे पहचाने न सघंदा आहिनि। त बाबा चवनि था तव्हां अनुभव सां चवंदा आहियो कि हाणे असां बाबा सां गॾु उथंदा वेंदा खाईंदा पीअंदा आहियूं। हाणे सहज ई तव्हां मूंसां अची करे मिली सघंदा आहियो, परंतु अञा बि बाबा चवंदा आहिनि, मुंहिंजा ॿार ज्ञान बि ॿुधंदा आहिनि, बाबा बि चवंदा आहिनि, लेकिन उन रीति पहचानंदा न आहिनि। उन्हनि खे निराकार अति प्रिय लॻंदो आहे, परंतु निराकार जो हाणे साकार में प्रत्यक्ष थियो आहे, उन्हनि खे अगरि पहचाने वठनि त केतिरी न प्राप्ति करे सघनि। छो जी प्राप्ति त पोइ बि साकार सां ई थींदी, बाक़ी जो ईश्वर खे दूर निराकार सम्झंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि, जंहिंखे कुझु प्राप्ति न आहे उहो ठहिरिया भॻत। ऐं कॾहिं कॾहिं त अहिड़ा कट्टर भॻत हूंदा आहिनि जो उहे त ॿुधण जे लाइ बि तयारु न हूंदा आहिनि। त अहिड़ी आत्माउनि खे असांजे भॻत रूप द्वारा ई बाबा द्वारा वरसो ॾियऊं। बाक़ी जो ईश्वर सां दूर निराकार सम्झंदा आहिनि, ईश्वर खे दूर निराकार सम्झंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि, जंहिंखे कुझु प्राप्ति न आहे उहे ठहिरिया भॻत। उन्हनि खे कोई ज्ञान न आहे, उहे साकार प्रभु पिता खे ॼाणण वारा ज्ञानी ॿार सर्वदैवी गुणनि जी ख़ुशबू सां भरे हुए स्वीट फ्लावर्स पंहिंजे प्रभु पिता ते पंहिंजो जीवन ई चढ़ाए ॾींदा आहिनि, जेका बाबा खे पहचानंदा आहिनि, जंहिंसां उन्हनि जो जन जन्मांतर संपूर्ण देवता ऐं दिव्य शोभनी तन प्राप्त। त हाणे असां बाबा खे पहचाने करे बाबा जो ठहिया आहियूं। हाणे असां
सर्व दैवी गुणनि जी खुशबू सां भरे हुए स्वीट फ्लावर्स ठहूं था पंहिंजे के प्रभु पिता ते पंहिंजो जीवन ई चढ़ाए ॾींदा आहिनि। हाणे साकार प्रभु पिता खे ॼाणण वारी ज्ञानी आत्मायूं सर्व गुणनि सां खुशबू सां भरियल हुई स्वीट फ्लावर्स पंहिंजे प्रभु पिता ते पंहिंजो जीवन ई चढ़ाए ॾींदा जंहिंसां उन्हनि जे जन्म जन्मांतर संपूर्ण देवता ऐं दिव्य शोभनी तन प्राप्त सेल्फ के ॼाणण सां त राइट रॉन्ग सत्य असत्य जी परख अची वेंदी आहे। हिन ईश्वर ज्ञान सां ट्रुथ ज़बान रहंदी आहे जंहिंसां कंहिंजो संग दोष न चढ़ी सघंदो। संग दोष जी छाया हुन जे मथां न पवंदी आहे जो ख़ुदि अज्ञानवश आहिनि। इन समय ट्रुथपन ॼमाइणो ई आहे ई हिन समय ट्रुथ ज़मानो आहे ई न। इन करे कंहिंजी ज़बान ते भरोसो न रखी उन्हनि सां लिखवाईंदा आहिनि। मनुष्य जो बोल अनट्रुथ निकिरंदो आहे। अगरि ट्रुथ हूंदो त उन जा माउ बाप खे पूजन लाइक़ु थी वेंदा आहिनि। जीअं ॾिसो डिवाइन फ्लावर्स जा डिवाइन फादर जा ट्रुथ महावाक्य जे शास्त्र ठहियल आहिनि। त अगरि असां बि ट्रुथ ॻाल्हाईंदासीं त असांजा महावाक्य पूजन थींदा। सो जंहिंजो गायन ऐं पूजन हूंदो आहे ग्रंथ शास्त्रनि जो सिख माण्हू ॾिसो कीअं ग्रंथनि खे पूजन था। श्री भॻवानु उहो त माण्हुनि ई लिखिया आहिनि त बि चवनि था भॻवानु लिखिया आहिनि त बि पूजन था। उन्हनि जे ट्रुथ महावाक्य जी धारण करण सां ईश्वरीय क्वालिटी अची वेंदी। न सिर्फ़ु एतिरो मगर कोई त पढ़ंदे श्री कृष्ण जो ब्रह्मा जो साक्षात्कार बि करे वठंदा आहिनि। ओ होली हृदय कमल, होली हस्त कमल, होली नैन कमल बेटी राधे। होली हृदय कमल, होली हस्त कमल, होली नैन कमल बेटी राधे। तुंहिंजी सॼी काया पलट कमल फूल सम कोमल कंचन ठही वई। असांजी सॼी काया पलट कमल निमित ममा खे चवनि था लेकिन असां सभु सम्झूं असांजे लाइ बि चवनि था कमल फूल सम कोमल कंचन ठही वई। असांजी सॼी काया कमल फूल सम कोमल कंचन ठही वई आहे। सम्झो असांजी ठही वई। परंतु पहिरियों जॾहिं सोल कंचन ठहींदी तॾहिं सॼो तन कंचन प्योर ठही वेंदो। जे होली कमल कोमल तन कमल तन न कोमल तन। जीअं होली कमल कोमल तन में ही अति कशिश भरल हूंदी आहे। तव्हां पंहिंजे परमेश्वर पिता द्वारा अज्ञान तपत खे बुझाए ज्ञान तेज खे जगाए अति शीतल धूप ठही वेंदी। बाबा जी भाषा ॾिसो। बाबा मम्मा खे चवनि था कि तव्हां ज्ञान तपत खे बुझाए अज्ञान तपत खे बुझाए ज्ञान तेज खे जगाए अति शीतल स्वरूप थिया। ख़ुदि शीतल स्वरूप ठही पोइ अन्य हमजिन्स खे बि अहिड़ो शीतल दान ॾियण अर्थ हिन सुहावने संगम ते निमित्त ठहिया आहिनि। तव्हांजे जड़ चित्र द्वारा भी सॼी दुनिया खे शीतलता शांति जो दान मिलंदो रहे। हाणे त सॼी सृष्टि खे सेल्वेशन जे लाइ अंत में पंहिंजो दिव्य तेज ॾेखाए। हाणे त सॼी सृष्टि खे सेल्वेशन में लायो। बाबा चवनि था हाणे त सॼी सृष्टि खे सेल्वेशन में लायो, अंत में पंहिंजो दिव्य तेज ॾेखायो।
वैकुंठ गोल्डन गुलशन में अची करे विश्राम कंदा। अंत हाणे असां शीतल शांति जो ध्यानु ॾेई मिलंदो रहंदो आहे, ॾियणो आहे, पोइ अंत में पंहिंजो दिव्य तेज ॾेखारिणो आहे। न्यू वैकुंठ गोल्डन गुलशन में अची करे विश्राम कंदा। अच्छा वरदान आहे। बाबा शब्द जी चाबी सां सर्व खज़ाना प्राप्त करण वारा भाग्यवान आत्मा ठहो। चाहे ॿियो कुझु बि ज्ञान जे विस्तार खे ॼाणे न सघंदा आहियो, ॿुधाए न सघंदा आहियो, लेकिन हिकु शब्द बाबा दिलि सां मञो ऐं दिलि सां ॿियनि खे ॿुधायो त विशेष आत्मा ठही। ॿियो कुझु बि न, लेकिन बाबा चवनि था अगरि तव्हां दिलि सां बाबा शब्द चईंदव, दिलि सां बाबा खे यादि कंदव, मञंदव, ॿियनि खे बि दिलि सां ॿुधाईंदव बाबा शब्द, त दुनिया जे अॻियां महान आत्मा जे स्वरूप में गायन योग्य ठही वेंदो। छो जी हिकु बाबा शब्द में सर्व खज़ाननि जी व भाग्य जी चाबी आहे। हिकु बाबा शब्द सर्व खज़ाननि जी व भाग्य जी चाबी आहे। चाबी लॻाइण जी विधि आहे दिलि सां बाबा खे पहिरियों ॼाणो, मां आत्मा मुंहिंजो पीउ बाबा आहे, असांजी आत्मा जो पीउ आहे, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहे। दिलि सां ॼाणो, मञो, ॼाणे करे पोइ मञी करे हलंदासीं न, तॾहिं असां हिकु शब्द बाबा बि चईंदासीं न, त असांजो बि कल्याण थी वेंदो, त ॿियनि जो बि कल्याण थी वेंदो। दिलि सां चओ मुंहिंजा बाबा त विशेष आत्मा थी। दिलि सां चओ बाबा त खज़ाना सदा हाज़िर थी। त ॿियो कुझु बि न, बाबा चवनि था न ज्ञान जे विस्तार खे न ॼाणे सघंदा आहियो, न ॿुधाए सघंदा आहियो, लेकिन बाबा खे त ॼाणियो आहे न कि बाबा केरु आहे, सच्ची आत्मा जो पीउ आहे। दिलि सां चओ बाबा खे ॼाणे करे मञी करे हलो, घड़ी घड़ी चओ मुंहिंजा बाबा हलो इहे था करो, इहे था करो, इहे था करो, त सर्व खज़ाना हाज़िर थी वेंदा। त एॾा खज़ाना असां रखंदासीं, सभिनि खे बांटंदा रहंदासीं। स्लोगन आहे बाप दादा से स्नेह आहे त स्नेह सां पुराने जहान की कुर्बान करे। बाप दादा से स्नेह आहे त स्नेह सां पुराने जहान के अर्थात पुराने स्वभाव, संस्कार, संकल्प, विकल्प, जो भी सब कुछ पुराणो आहे उहो सब बाबा ते कुर्बान करे ॾियो। सब कुझु नयो 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 नयो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।